उहा मंजिल एक पल में मिली सघंदी आहे, जंहिं मंजिल जे लाइ सालनि जा साल तपस्या कई वञे। उन्ही मंजिल के मिलण में एक क्षण लगंदो आहे, जंहिं मंजिल जे लाइ कठिन कठिन साधना कई वञनि। जंहिं वैकुंठ जे लाइ सिकंदा संत जन, जंहिं परम आनंद जी प्राप्ति जे लाइ जंहिंमहिल शब्द हले, गुरु जी बाणी हले, ओॾी महिल ईअं लीन थी वञो कोई संकल्प विकल्प कोई ख्याल न अचे। ॿियूं ज़बान सां ॻाल्हाइण जी त ॻाल्हियूं छॾियो, मन में भी कोई ख्याल संकल्प विकल्प कोई कंहिं भी प्रकार की काई ॻाल्हि अंदर में न जागे तो प्राप्ति थींदी आहे। थोड़ी सी भी ॻाल्हि लगी वेंदी आहे दिल खे त मन प्रेम में भरिजी ईंदो आहे। साहिब आसा दीवार में चवनि था, हर अमृत बिन्नी लोइणा, अखियुनि जी पाणीअ खे भी अमृत था चवनि। अमृत तो थींदो आहे जेको तव्हां पीअंदा आहियो, जो अमृत दिल में थी सघे थो, पर सतगुरु उन्हनि गुरमुखनि जे अखियुनि जी पाणीअ खे भी अमृत था चवनि, जेके गुरुअ जे प्यार में, गुरुअ जे सिक में, सतगुरुअ जे याद में अखियुनि जी पाणी अची वियो त उनखे अमृत था चवनि। हर अमृत भिन्ने लोइणा, अखियूं बिजी पयूं अमृत में, मन प्रेम रतन राम राम, मन में प्रेम जाए। गुरु साहिबान जिन जिन गुरबाणी की रचना कई आहे, उन्हनि सभिनी सतगुरनि की रचना एक पासे ऐं हिकु गुरु थियो आहे, गुरु रामदास चौथी पातशाही, उनकी रचना एक पासे। गुरु रामदास हिकिड़ा अहिड़ा सतगुरु थिया जेके ॾाढा ग़रीब हुया, घोरालो हुया, कोहर मटर विकिणी करे गुजरान कंदा हुया। उन्हनि हिक ॾींहं जी पंहिंजी कमाई गुरु नानक जी संगत खे खाराए छॾी त उन्हनि ते गुरु अमरदास राजी थिया, पंहिंजी न्याणी जी शादी उन सां कराई। उन ग़रीब घोरालो असल त उन्हनि पोइ अॻिते हली करे जेको पंहिंजो प्यार, जेका पंहिंजी भावना, जेका पंहिंजी सिक गुरु अमरदास सां निखारी आहे, उहा गुरबाणी के रूप में साम्हूं आई। उन्हनि एॾो प्यार गुरबाणी में एॾो प्यार जतायो आहे कि जेका व्याकरण की मर्यादा हूंदी आहे उहा भी कटे छॾियो। कविता जी लिखबी आहे त व्याकरण थींदो आहे, उनकी मर्यादा भी सतगुरु निकाए छॾी। एॾो प्यार बस गुरबाणी में नवा नवा शब्द उन्हनि ठाहे छॾिया, जेके संसार में कोई न चई सघंदो अहिड़ा शब्द गुरु रामदास जी बाणी में आहिनि, जेके पहिरियों दफ़ो ॿुधण वारे खे त सम्झ में ई न ईंदा कि गुरु रामदास छा था चवनि। अहिड़ा सतगुरु जेके बिल्कुलु, छोकी हिक जेका उन्हनि जी दिलि हुई कोमल हृदय, ऐं ॿियो ग़रीबी, जंहिं ग़रीबी ॾिठी हूंदी आहे उनखे ॿिए जी क़दर थींदी आहे ॾाढी। त अहिड़ा सतगुरु हुया गुरु रामदास, जिन जो पहिरियों नालो भाई जेठा। उन्हनि इहा बाणी लिखी आहे, उहे अखियुनि में पाणी आणे को कुझु ॻाल्हाईंदा आहिनि। अखियुनि में उन्हनि जी हमेशह चवंदा पाणी वहंदो रहे, हमेशह। गुरु रामदास जी इहा निशानी कि कंहिंखे सुञाणनो हुजे कि भाई जेठो काथे आहे, कंहिंखे ॻोल्हणो हुजे, हिकु दफ़ो उन्हनि जा वॾा आया, पुछियो काथे आहे, असांजो पुटु तव्हां वटि लॻी आहे सेवा में। त चयोसि जंहिंजी अखियुनि में पाणी वहंदो हुजे उहो भाई जेठो अथव। सेवादारी त हज़ारे सेवा था कनि, सभिनी जा कपिड़ा लटा धूल मिटीअ में भरियल हूंदा आहिनि,
कार सेवा हली रही आहे, पर जंहिंजी अखियुनि मां झरझर झरझर पाणी वहंदो हुजे समझो उहो भाई ॾेठो आहे, उहो गुरु रामदास आहे। अॻिते हली करे उहे गुरु रामदास कया पंहिंजी गुरबाणी में एॾो प्यार जताए थो, छा था चवनि, मैं बिनु गुरु देखे नींद न आवे, मेरे मन तन वेदन गुरु बिरह लगा, हर हर दया करो गुरु मिलो, जन नानक गुरु मिल रहसे जियो। गुरु रामदास कहंदा मां पंहिंजी सतगुरु गुरु अमरदास को सवाइ रही न सघंदो आहियां। कंहिंमहिल कोई कमु पवंदो चवंदासीं वञ, चवंदो न न न बाबा मां न वेंदुमि। अरे हिकु ॾींहं जो ई कमु अथई, सुबुह वेंदे शाम हली ईंदे। ध्यानु ॾिजो, कोई सेवक इएं न सम्झे कि मां ई सतगुरु खे यादि कंदो आहियां या मुंहिंजो ई सतगुरु सां प्रेम आहे। जेतिरो सेवक जो प्रेम हूंदो आहे उन खां 100 गुना 1000 गुना लख गुना न करोड़ गुना ज्यादा सतगुरु जो भी प्रेम सेवक सां थींदो आहे। सेवक ही सम्झंदो आहे कि अरे मुंहिंजो ई प्रेम आहे, मूंखे ई ॾाढो प्रेम आहे। अलाए मुंहिंजे सतगुरु खे मूंसां प्रेम आहे कि न आहे, अलाए मुंहिंजी कीअं यादि ईंदी आहे कि मुंहिंजे सतगुरु खे मुंहिंजी यादि ईंदी आहे कि न ईंदी आहे। इहो भाई वेठो सोचींदो हुयो त बार बार गुरु अमरदास उनखे एहसास कराईंदा हुया कि प्यारा तूं ये न सोच कि तूं गरीब सेवक आहे त असां तोखे यादि नथा कयूं, न, जेतिरो तूं यादि थो करे उन खां वधीक ई असां तोखे यादि कंदा आहियूं। पोइ संगत खे ॿुधाईंदा हुया, संगत ॿुधाईंदसि भाई बेटा तूं हिकु ॾींहुं उन कम सां वई, सतगुरु सॼो ॾींहुं बार बार पुछनि पिया आयो 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 आहे न, अञा न पहुतो आहे, अरे कंहिं महिल ईंदो, रोटी खाधी हूंदी अलाए न। हिकु ॾींहुं त अहिड़ी करामत कयूं कि भाई ॾेठी उते ॿाहिरि अंब वरितो, ख़रीद कई, ॾिठई कि अंब ॾाढो रसियल आहे, ॾाढो मिठो आहे, पंहिंजे सतगुरू लाइ वठी वञा। सेवक जी भावना हूंदी आहे कि जेका बि शइ मां सुठी ॾिठी आहे उहा छल पंहिंजे सतगुरू खे अर्पण कयां। अंब वरितो, गर्मियुनि जा ॾींहं हुया, रस्ते में अंब पिसी पियो। अरे हाणे उहो सतगुरू ताईं गोविंदवाल कीअं हलंदो, मां त ॿिए गांव आयो आहियां कमु करणु, हाणे कीअं थींदो। अखियूं बंदि करे ध्यानु करे उहो अंब खाई छॾियो। ऐं सतगुरू हाणे त नुक़सानु न थिए, इहो मुंहिंजो स्वीकार कजो, मां वरितो तव्हांजे लाइ हुयो। त जॾहिं भाई ॼेठो उते पहुतो, सेवादारी सभु घेरी वियसि, चयसि ॼेठा तूं अॼु उन गांव वई, सतगुरू सॼो ॾींहुं बार बार तोखे यादि पिया कनि, ॼेठा उते छा खाधो, उते छा खाधो हुयो? उते त मां कुझु न खाधो। यादि कर छा खाधई, कुझु वरितो हुई छा? हा, अरे अंब वरितो हुयो, ॾाढो रसियल हुयो, ॾिसी पियो रेशो वहणु लॻो, मां उते खाई छॾियो। अरे सेवक भाई पहलू रहंदो हुयो गुरु अमरदास जे बिल्कुलु वेझो, चयो ही वठ खकड़ी अंब जी, इहा सतगुरनि पंहिंजे मुख मां कढी आहे, सतगुरनि पंहिंजे मुख मां कढी आहे, खाधी तो ॿिए गांव में आहे। गुरु अमरदास तुंहिंजी स्वीकार कई, अंब जी खकड़ी मुख मां कढी, भाई पहलू चए थो मूंखे ॾिनो रखण लाइ। सतगुरु झूठी खकड़ी अंब जी काॾे कयूं, फिटी कयूं, न न न, अरे उन ॼेठे खे विश्वास न ईंदो। अरे ॼेठो ई सोचींदो आहे कि मां ई बसि प्रेम कंदो आहियां सतगुरूअ सां, मां ई यादि कंदो आहियां। ॼेठे जी दिलि में इहा भावना हूंदी आहे कि मूंखे हेॾे था मोकिले छॾनि, मूंखे होॾे था मोकिले छॾनि। छोकी जेको माण्हू कम में होशियारु हूंदो आहे उनखे मोकिलियो वेंदो आहे, भई तूं हे कमु करे आ,
तू एडी कम करया मुखे पाण को दूर था करे छड़े उन्हें की यो ख्याल होंदा भाई बहनों सेवादारी केस तो जेठा असां तो यही डिठो आ भाई कि सतगुरु तोसा ॾाढो प्यार कंदा प्यार जताइण जी शइ न हूंदी आहे पगला वो तो तू पाण महसूस कर तुझे दिल में प्रेम आ तो सतगुरु तोसा उन्हीं को वधीक ही प्रेम कंदा तू हिकु कदम भाई गुरदास पंहिंजी बाणी में चवंदा तू हिकु कदम गुरु ॾे वधाईंदे तो सतगुरु तोड़े 100 कदम वधाईंदा भाई गुरदास ईठी जी अखियुनि में पानी अची वैसे भी अखियुनि में पानी ईंदुसि पर अॼु अहिड़ो प्रेम जो पानी जो बंदि थिए ई न संतन के महापुरुषन के गुरु नानक जी सेवकन के भाई जेठो ॿुधाए थो छा थो चवे पंहिंजे दिल जी भावना गुरु बाणीअ द्वारा वर्णन थो करे
जी गुरु रामदास साहब करे दिखा रहे हो ऐडी भावना रखे तो वह मंजिल को दूर ना, वह मंजिल तो बिल्कुल नजदीक है, बिल्कुल वेझो है। पर जेतरी असां में भावना होंदी आहे उन हिसाब सां ही रस्तो तय थींदो आहे। इनखे पंहिंजी गति चइजे, स्पीड चइजे, प्रेम चइजे त बि ठीकु आहे, प्रेम चइजे। जेतिरो प्रेम वधीक ओतिरी मंजिल जल्दी मिली वेंदी, जेतिरी सिक वधीक। असांजे सिंधीअ में हिकु कहावत आहे, सिक सची आहे त प्रभु पाण ईंदा। सिक सची हुजे तो प्रभु पाण भी हलिया, भगवान पाण भी, सतगुरु पाण भी हली। सिक हुजे वधीक प्रेम वधाए, ॾींहों ॾींहुं सेवक पंहिंजो प्रेम वधाए, ॾींहों ॾींहुं पंहिंजी सिक वधाए तो उनखे मंजिल जल्दी मिली, देरी न लॻंदी। हिन में तो प्रेम को सवा ॿी काई ॻाल्हि आहे ही न हिन मार्ग में। गुरु मत में, संत मत में, भक्ति मार्ग में हिक ही ॻाल्हि आहे, बस प्रेम हुजे। तव्हां न खणिजो तव्हां स्वर्ग खां बि वधीक वैकुंठ में वेठा आहियो। जिसे स्वर्ग जाना है वो हाथ उठाए, तहां वैकुंठ जहां कीर्तन तेरा। जाते गुरु जी बाणी उच्चारण थी थे उते ही वैकुंठ है, वो काथे भी उच्चारण थे। जाते भी गुरबाणी जो जाप तो थे, पाठ तो थे, जे घर में भी, वो घर भी गुरु नानक जो घर है। हाँ धर्मशाला में सुखमनी साहिब थे कीर्तन थी तो शब्द थी तो उतों जो वातावरण भी ॾिसंदो तो जण भक्ति में थी वेंदो। जाते भी सत्संग तो थे उते भगवान का निवास है। एक सत्संग थी पियो तो संतन कहो जिसे स्वर्ग जाना है वो हाथ उठाए। तो संत प्रदीपानंद भी उते आए, उन्हें हथ न खयो, बाकी सॼी संगत हथ खयो। संतन पूछो, अरे प्रदीपा तो हथ छो न खयो?
चई साईं मूंसां गॾु मुंहिंजी घरवारी ऐं मुंहिंजी ससु बि आई आहे, उन्हनि ॿिन्ही हथ खयो आहे, उहे ॿई वेंदियूं त पोइ मुंहिंजे लाइ हिते ई सुर्ग आहे। साईं राम सबना का बसो मेरे मन माही, 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 बसो मेरे कमल हृदमाए समाए, चरण कमल हृदमाए समाए, तह भरम अंधेरा नाही, तह भरम अंधेरा नाही। वाहिगुरु ठाकुर जा सिमरा तू ताही, ठाकुर जा सिमरा तू ताही, जा सिमरा तू ताही, जा सिमरा ताही। कर कृपा सरब प्रतिपालक, कर कृपा सरब प्रतिपालक, प्रभु को सदा सलाही, प्रभु को सदा सलाही। सास तेरा नाम समारो, सास सास तेरा नाम समारो, तुम ही को प्रभु आही, तुम ही को प्रभु आही। नानक टेक भई करते की, नानक टेक भई करते की, और आस बिडाणी लाही, और आस बिडाणी लाही।